जे इंतजार में बीठो वो शख्स वरी मोटी शहर में पियो वञे। रब्बे ज़ुल जलाल फरमायो ऐ मुंहिंजा मूसा कलीम इहो माण्हू आहे जंहिंते मुंहिंजो गज़ब हारी हुयो। मां रब सां नाराज़ हुयुसि। हिन मुंहिंजा गुनाह घणा कया आहिनि। ज़मीन गुनाहनि सां भरे छॾी आहे। इहो बदकार इंसान हुयो। अॼु मुंहिंजे अज़ाब खां न बचे हा पर जेका इन बहाने आजिज़ी जो इज़हार कयो आहे, पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कयो आहे, मुंहिंजे रहमत जी तारीफ़ कई आहे, चवे थो त अल्लाह जी रहमत उन्हनि जे गुनाहनि खां घणी हूंदी आहे। ऐं मुंहिंजा मूसा कलीम इहो पहिरीं उहो शख़्स हुयो जंहिंते मां अल्लाह काबिल हुउसि पर इन आजिज़ी जो इज़हार कयो आहे। मजबूर आहे, चवे थो मुंहिंजा गुनाह घणा आहिनि। जेकॾहिं रब रहमत करे विधी त मुंहिंजा इहे सभई गुनाह माफ़ करे छॾींदो। ऐं मूसा कलीम तूं शाहिद थीजां त मां इन बहाने जा गुनाह रब त माफ़ करे छॾिया पर इहो मुंहिंजो पसंदीदा माण्हू बची वियो। इन बहाने आजिज़ी कई आहे, आजिज़ीअ जो इज़हार कयो आहे, पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कयो आहे, पाण खे गुनहगार तसव्वुर कयो आहे। चवे थो त रब खां सवा को रस्तो ई कोन्हे, का गली कान्हे जो मुंहिंजा केरु गुनाह माफ़ करे। अल्लाह जी रहमत कुशादी आहे। जेकॾहिं कुशादी रहमत सां अल्लाह कंहिंजे मथां रहमत वसाए त माननि जा एतिरा गुनाह ई न आहिनि। तॾहिं अल्लाह फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। ऐ मानव मुंहिंजे रहमत खां नाउमीद न थियो। मां पंहिंजे रहमत जे दरिया खे जॾहिं जोश ॾींदो हा पोइ माननि जा सभई गुनाह माफ़ करे छॾींदो हा, मेटे छॾींदो हा। रब खां केरु पुछण वारो आहे ई कोन्हे। त